मखदूम सैयद सिकंदर बोदला बहार। किताबनि में आहे त संदन असुल नालो सैयद शाह मर्दान शाह हो। पाण बुखारी सादातनि मां उच जा वेठल हुआ। संदन तबियत शाहाणी हुई, तंहिं करे खेनि सिकंदर जे लक़ब सां सॾींदा हुआ। पाण लाल शहबाज़ जे वॾे में वॾा तालिब हुआ ऐं लाल शहबाज़ खेनि प्यार मां बोदला बहार चवंदा हुआ। बोदला बहार जो ज़िक्र सभ खां पहिरें फ़कीर अब्दुल गफ़ूर बिन हैदर सेविस्तानी सेवण जे गवर्नर नवाब दीनदार खान सैयद बोदला बहार जे लाइ 1039 हिजरी 1629 ईस्वी में तज़किरा मशाइख़ सेविस्तान जे नाले सां फ़ारसी में किताब लिखी पेश कयो। किताब में आहे त बोदला बहार लाल साईं जो हिकु वॾो तालिब हो ऐं लाल शहबाज़ जी आमद जो हर वक़्तु मुंतज़र रहंदो हो। संदसि अचण जी सिक में घिटियूं पियो ॿुहारींदो हो त मुंहिंजो मुर्शिद अलाए कहिड़ी घिटी मां अचे। मखदूम सिकंदर बोदला बहार जे सिक नेठ पूरी थी ऐं पंहिंजो मुर्शिद अखियुनि सां ॾिसी उनजो मुरीद ख़लीफ़ो ऐं तालिब थियो। तज़किरा मशाइर सेविस्तान फ़कीर अब्दुल गफ़ूर ऐं तज़किरा मशाइर सेविस्तान अज़ शरफ़ुद्दीन बिन फैज़ मोहम्मद सेविस्तानी 23 ज़ुल्हज 1320 हिजरी 1902 ईस्वी जो लिखियल बयान कनि था त मखदूम बोदला बहार ख़ुदा जो वली हो ऐं वॾे इल्म जो मालिक हो। हाल जी शुरूआत में दीनी उलूम जो दर्स ॾींदो थिए रहियो। उनखां पोइ जज़्बे में अची बोदलो थी पियो ऐं सदाईं मजज़ूब रहियो। हिन जूं बि काफ़ी करामतूं आहिनि। हिकु ॾींहुं के आलिम 200 आलिम हिन जे दीदार लाइ पंहिंजे वतन इराक़ मां रवाना थिया। बोदले सरकार उन ॾींहुं ई पंहिंजे ख़ादिमनि खे ॿुधायो त के शरई आलिम मूंसां मिलण लाइ पंहिंजो वतन छॾे अची रहिया आहिनि, सो मुंहिंजे लाइ शरई लिबास आणियो। जुमा ॾींहुं जॾहिं आलिम शहर में दाख़िल थिया त वरी ख़ादिमनि खे चयाईं त उहे आलिम दादी जे वाह टपी हेॾां पिया अचनि, मुंहिंजे लाइ शरई लिबास खणी अचो। ख़ादिमनि लिबास आंदो जो पाताईं। एतिरे में उहे आलिम बि अची साणुसि मिलिया। कुझु वक़्तु कचहरी करे उथिया त जुमे जी नमाज़ जी महल थी ऐं सभई गॾिजी मस्जिद में आया। नमाज़ खां पोइ मखदूम सिकंदर बोदला बहार मिंबर ते चढ़ियो ऐं क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी आयत ॿी नमाज़ ताईं तिलावत कंदो रहियो, जंहिंमें हिकु लफ़्ज़ जूं 70 मानाऊं बयानु कंदो रहियो। जॾहिं मिंबर तां हेठि लही आयो त चवणु लॻो जेकॾहिं 1 साल ताईं राति ॾींहुं उन ई आयत जी माना बयानु कंदो रहंदुसि तॾहिं बि पूरी करे न सघंदुसि। जेके आलिम मस्जिद में मौजूदु हुआ पेर चुमी संदसि मुअतक़द थिया। जॾहिं मोकिलाए हलिया विया त पाण शरई लिबास लाहे वरी मजज़ूबियत में हलियो वियो। हिन बुज़ुर्ग लाइ मशहूरु आहे त खेसि अनूद कासाई कुही गोश्त शहर में हलाए छॾियो हो, पर पाण ज़िंदा थी पंहिंजे मुर्शिद जे दीदार लाइ पियो फिरंदो हो। बोदला बहार जा केतिरा ई मुरीद ऐं तालिब हुआ, जिन मां सैयद नूर शाह आरी मोर ऐं सैयद गफ़ूर शाह निहायत मशहूरु हुआ। सैयद नूर शाह लश्कर जो सिपह सालार हो, जेको गिलगत मां लश्कर समेत सेविस्तान पहुतो। बोदला बहार सां मुलाक़ात करे फैज़ हासिल कयईं। लश्कर खे वापसि मोकिले पाण ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं मुरीद थी रहियो। हिन जो मुक़बरो रियायत खान वारे बाग़ में दादे जी वाह ते हो। आरी मोर हिकु वॾो वापारी हो। ठठे ॾांहुं वञी रहियो हो जॾहिं सेवण मां गुज़र थियसि त किले जे भरिसां बीठल शख़्स बोदला बहार ते निगाह पयसि। उन ते अहिड़ो असरु थियो जो सारी मिल्कियत ग़रीबनि में विरहाए अचली बोदला बहार जो मुरीद थियो। संदसि मज़ार किले जे ओभर में आहे। सैयद गफ़ूर शाह हिंदुस्तान खां अची संदसि तालिब थियो। संदसि मुक़बरा बोदले बहार जी मज़ार जे उत्तर में आहे। बोदला बहार जी मज़ार शहर जे उत्तर में पुराणे किले जे भरिसां आहे। संदसि वेहण वारी जाइ खे बोदले बहार जी काफ़ी चवनि था। हिन वक़्तु मियां अख्तर हुसैन पीरज़ादो गादी नशीन आहे, जंहिं मज़ार जो तामीराती कमु नएं सर करायो आहे। बोदले जा फ़क़ीर ॻाढ़ो लिबास पाए धमाल हणंदा आहिनि ऐं लाल शहबाज़ जे 21 रजब पिणु मल्हाईंदा आहिनि।
सैयद सिकंदर बोदलो बहार लाल शहबाज कलंदर जो ख़लीफ़ो ऐं तालिब हो। संदसि बयान लाल शहबाज जे तालिबनि में ॾिनो वियो आहे। हिते अनूद कासाई जे हवाले सां लिखिजे थो त अनूद कासाई हिकु ज़ालिम कासाई हो। हीउ माण्हुनि खे कुही गोश्त में मिलाए गोश्त विकिरो कंदो हो। मक़ामी रिवायतनि मूजिबि हिन बोदले बहार खे बि कुठो गोश्त विकिरो करे रहियो हो त कलंदर जी करामत सां ॿूटियूं कलमो पढ़ंदियूं पाण में मिली बोदलो बहार थी पियूं। चवनि था त अनूद ज़ालिम कासाई 3 दफ़ा बोदला बहार खे कुठो, 3 दफ़ा ज़िंदा थी घुमंदो फिरंदो रहियो। अहिड़ी तरह हिन ज़ालिम जी पत वाइकी थी पई। किन जो चवणु आहे त ॿूटियूं बाहि ते रखियल देगड़नि मां उॾामी कलमो पढ़ंदियूं पाण में मिली बोदला बहार थी पियूं। अनूद कासाई बोदला बहार खे जीअरो जाॻंदो ॾिसी शर्मसार थियो, माफ़ी वठी हमेशह लाइ तौबा कयईं। उन हवाले सां सेवण में हिकु खॾ जो नालो अनूद कासाई जी खॾ आहे, जंहिंमें माण्हुनि जो गोश्त कढी हॾा उछलाईंदो हो। अॼुकल्ह उन हंध खे खॾ मुहल्ला चयो वञे थो। किन बुज़ुर्गनि ऐं आलिमनि जो चवणु आहे त अनूद कासाई वारो किस्सो हिकु ख़याली किस्सो ऐं अफ़सानो आहे।